पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां। मेगा सोप सीरियल पापनगर जी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन में तव्हां ॾिसंदो त मल्हार जी शादी में शामिल जेका सभु थिया, लेकिन 50 एपिसोड हलण ते जेको आहे कल्ह ख़ुशी बि मल्हाई वई ऐं इन जे करे जेको आहे केक वग़ैरह बि कटिया विया। पापनगर जे जेको आहे न 2 स्पेल जेका फाइनल थी चुका आहिनि। तव्हां परेशान हूंदो प्रोमो छो नथो अचे। प्रोमो बि जल्द ईंदो, छो त आख़िरी शूटिंग लगातार हली रही हुई, उहा ख़तमु थी वई आख़िरी किस जी बि। हाणे तमामु जल्द इहो शूटिंग जेका न इहे बक़ाया किस्तां हलंदियूं ऐं इन में बलाज ख़ान जो ढींगो ढेरियूं करे पोइ इन ड्रामे खे जेको आहे न ख़तमु करण जी कोशिशि कई वेंदी। फ़िलहालु कुझु अरसो इहे एपिसोड हलंदा, लॻभॻि 75 ताईं इनखे हलाइण जी कोशिशि कई वेंदी। लास्ट एपिसोड एतिरो जल्दी कोन अचण वारा आहिनि, छो त हाणे बक़ाया एडिटिंग हली रही आहे। इन जे करे थोरो लेट वग़ैरह थियो आहे किस्तनि में। बाक़ी ड्रामो बंदि वग़ैरह बि कोन थींदो, इहो हाणे इनखे ख़तमु फाइनल करे ऐं इन में जान छॾाईंदा। ऐं हाणे तमामु जल्द, छो त ड्रामो रियासत स्टार्ट थियण वारो आहे, उन जा टीज़र अचण वारा आहिनि। छो त लगातार शूटिंग आज़म मेंगल जी हली रही आहे। कल्ह 3 खां वठी ताईं आज़म मेंगल जा सीन काफ़ी मां तव्हां सां साम्हूं तव्हांजे रखिया, जंहिंमें आज़म मेंगल एंट्री हई आहे। सभिनी खे इंतज़ारु हुयो आज़म मेंगल जो ऐं आज़म मेंगल सुठी अदाकारी कई ऐं उन सां गॾु दोस्त बि उनजा ज़बरदस्त ॾेखारिया विया रियासत ड्रामे जा। छो त हाणे उन खे बि टाइम ॾियणो आहे, हिननि वरी उहो ड्रामो बि हलंदो, माण्हू उन ड्रामे में इंतज़ार में आहिनि कि टिनि वारनि खे उहो ड्रामो हलाइणो आहे। बाक़ी दोस्तो हिन खे वाइंड अप करे जान छॾाईंदा ऐं हीउ ड्रामो फाइनल ख़तमु थियण वारो आहे तमामु जल्द। असांखे ॾींदा इजाज़त। इन ख़ुशी में शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं अॻिते बि हिन दोस्तनि ताईं पुॼाईंदा, सुठा कॉमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।